जी शिकारपुर वेझो न्यू फौजदारी थाने की हद में एक नौजवान ऐं छोकरी के शादीशुदा छोकरी के कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल करण की कोशिश कई वई। मौके ते नौजवान तो मारिजी वियो पर छोकरी के 3 गोलियों लगन सबब इंतहाई गणती जोगी हालत में शिकारपुर अस्पताल मुंतकिल किया वियो, जितां खेस गणती जोगी हालत में सिविल अस्पताल सखर आंदो वियो है। इते असां मौजूद आहियूं अस्पताल के वार्ड में, जिते छोकरी खां ॻाल्हाईंदासीं तो उनखे हिन वक़्तु कहिड़ियूं मुश्किलातूं दरपेश आहिनि। असांखे हिते 5 ॾींहं आहे लावारिस वांगे पिया आहियूं। सरकारी अस्पताल में कोई असांजी नथा कनि। जब मां सुर जूं रड़ियूं थी कयां, पोइ मुंहिंजो चाचा मुंहिंजो हेॾे होॾे भॼे थो, तॾहिं मूंखे 10 रुपयनि जी सुई ताणनि, वरी नशो थो अची वञे, पर मुंहिंजो इलाज नथा कनि। जल्द मुंहिंजो इलाज करायो। मुंहिंजे पटी बि न पिया कनि, मुंहिंजो खून न पियो बीहे। हे चाचा मूंखे हेॾे भॼाए होॾे भॼाए, मूंखे गोलियूं लॻियूं आहिनि ॼंग ऐं बाह में। हाँ असां चाहियूं था असांजो जल्द जल्द हिते इलाज करायो वञे। नाइट ड्यूटी ऑफिसर जीअं असांखे इतलाह मिलियो, हेड कांस्टेबल गुलाम सरोवर चांडियो मुंहिंजो नालो आहे। जीअं असांखे इतलाह मिलियो असां फ़ौरन जेको आहे सो पुॻासीं। असांखे इतलाह मिली त मर्डर थी चुको आहे। पोइ असां छोकिरे खे खणी आयासीं। वरी असांखे ख़बर पई त छोकिरीअ खे बि गोलियूं हयूं अथनि। वरी फ़ौरन असां वियासीं हुनजे घर में। छोकिरी जीअं अंदरि ज़ख़्मी हालत में पई, असां खणी करे सिविल हॉस्पिटल शिकारपुर पुॻासीं। पोइ जीअं हिते वियासीं उन्हनि चयो त असां वटि गोली जो इलाजु न थींदो आहे, जेका हॾ वारो आहे, हॾ भॻल आहिनि हिन जा, 3 गोलियूं लॻल आहिनि। हिकु जेको आहे बाज़ूअ में, 2 ॼंघनि में। असांखे इहा इतलाह मिलियो त हिन जेके भाइर ऐं जेके ॾेर आहिनि उन्हनि जेको आहे कारोकारी जो, पोइ FIR बि कारोकारी जी दाख़िल थी वई। हिकु त वज़ीर नाले सां वज़ीर संजराणी क़तल थी चुको आहे। बाक़ी हिन अदी जेका उमेरा हिनखे जेको आहे सो गोलियूं हुयूं। पोइ असां हिनखे खणी आयासीं, वरी सखर आंदोसीं, सखर हिन सिविल हॉस्पिटल में। पोइ हिते असां आंदोसीं। हिते हिन जो हिन वक़्त ताईं हॾीअ जो इलाजु न थियो आहे। बाक़ी थेली चढ़ी आहे रत जी। इहा 3 ॾींहं अॻु में शिकारपुर मां रेफर थी असां वटि आई हुई छोकिरी। हिनखे शायदि पंहिंजे ॿाहिरनि गोलियूं हयूं आहिनि ऐं हिनखे फ्रैक्चर आहे। हिनखे आर्थोपेडिक में शिफ्ट थियणो आहे, पर उन सां गॾु असां 2-3 दफ़ा हितां जी पुलिस सां बि ॻाल्हायो आहे, शिकारपुर जी पुलिस सां बि ॻाल्हायो आहे त जेसिताईं हिन सां गॾु लेडी कांस्टेबल न हूंदी उहा उहो प्रोवाइड कनि कोन था। जॾहिं उहो प्रोवाइड कंदा त पोइ हुनखे आर्थोपेडिक में शिफ्ट कंदासीं, छो त उते फीमेल पेशेंट सां गॾु असांखे मेल जी अलो न आहे। जॾहिं हुनखे पंहिंजो हिकु फीमेल अटेंडेंट ईंदी ऐं प्लस जॾहिं हुननि खे लेडी कांस्टेबल मिलंदी त पोइ आर्थो में शिफ्ट करे हिन जो ऑपरेशन इनशाला अॼु थी वेंदो या सुभाणे थी वेंदो। कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल करण की कोशिश कयल शिकारपुर वासियुनि खे सखर सिविल अस्पताल में दाख़िल किया है, जिन जो चवणु आहे त खेसि गोलियूं हणंदड़नि खे हू न पई सुञाणे, अलबत्ता खेसि गोलियूं हणी क़त्ल करण की कोशिश कई वई। जॾहिं त पुलिस जो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे त नौजवान छोकिरीअ खे ऐं हिकु संजराणी कम्यूनिटी जे नौजवान वज़ीर खे कारे इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी क़त्ल कयो ऐं छोकिरीअ खे क़त्ल करण की कोशिश कई वई, जंहिंखे पुलिस बचाए गणती जोगी हालत में अस्पताल पहुचायो आहे। पुलिस पारां सरकारी फरियाद ते केस दाख़िल कियो आहे, जंहिंमें ज़ख़्मी थींदड़ छोकिरीअ जो वालिद ऐं 2 भाइर जवाबतोड़ तौरु शामिल कया विया आहिनि। कैमरामैन सज्जाद संजराणी सां गॾु फारूक सुमरो, टाइम न्यूज़, सखर।